अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती जी अज वडी अपडेट अची चुकी है जो तव्हांजे अॻियां हिन नंढड़ी वीडियो में पेश कंदासीं। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा मुझे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा जी असांजो नओं हरिंदड़ वीडियो ॿाहिरनि ताईं सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां भी नवां नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों वेरन जी वस्ती ड्रामे जी अञा का भी डेट न आई या त हिन डेट ते हलायो वेंदो। अगर उन जी डेट ईंदी त पोइ असां तव्हांखे ज़रूरु इतलाह कंदासीं त हिन टाइम ते वेरन जी वस्ती ड्रामो हलायो वेंदो। ऐं दोस्तों उन में भी सुठा सुठा अदाकार कम करे रहिया आहिनि ऐं उन में हाजन प्रेमी जो मेन किरदार आहे ऐं आदित्य कंपराणी भी हिन ड्रामे में कम करे रहियो आहे ऐं उन जो वॾेरे जो कैरेक्टर आहे, यानी आदित्य कंपराणी जेको आहे राणो जेको आहे हिते वॾेरे जे कैरेक्टर में अव्हांखे नज़र ईंदो तमामु बहितरीन सां। ऐं दोस्तों हाजन प्रेमी खे भी हिते सुठे कैरेक्टर मिलियो आहे ऐं हू हिकु ॿेले जो शींहुं आहे, यानी वेरन जी वस्ती ड्रामे जो हीरो आहे बहितरीन हीरो, यानी हू हिकु हाणे ॿेले जो शींहुं थींदो ऐं मजू सतार लाड़ वारनि खे मुंहुं ॾींदो। यानी मजू सतार जेको लाड़ आहे उहो हाणे हाजन प्रेमी जो वॾे में वॾो दुश्मन हूंदो, यानी हाजन प्रेमी भी हिकु धाड़ियल हूंदो ॿेले जो, यानी पोइ हू हिकु वेरन जी वस्ती ड्रामे जो हीरो हूंदो। ऐं दोस्तों जेको वेरन जी वस्ती ड्रामो आहे उन जी तमामु बहितरीन कहाणी आहे, यानी उन में सुठा सुठा पिण अदाकार कम करे रहिया आहिनि। इंशाल्लाह इनखे एतिरी त शोहरत मिलंदी जेतिरी असां सोचे भी नथा सघूं। जो वेरन जी वस्ती जेको ड्रामो आहे उहो दौलाब ड्रामे खां भी मथे अची सघे थो, यानी दौलाब ड्रामे खे कट भी करे सघे थो। दोस्तों इंशाल्लाह हाणे तमामु जल्द इन जी डेट ॿुधाई वेंदी। इंशाल्लाह डेट उहा ईंदी त पोइ असां तव्हांखे ज़रूरु इतलाह कंदासीं त अहिड़े टाइम ते वेरन जी वस्ती ड्रामे खे हलायो वेंदो त उहा डेट अव्हां ताईं ज़रूरु शेयर कंदासीं। दोस्तों उन जे करे जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे उनखे सब्सक्राइब कयो, छो जो हर ईंदड़ ख़बर अव्हां ॿाहिरनि ते जल्द खां जल्द अव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।